गवर्नमेंट रिटायर टीचर एसोसिएशन के पारां पंहिंजे मुतालबनि जी मञता लाइ प्रेस क्लब मातली जे साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो थो वञे। ऐं हिन में केतिरी रिटायरमेंट जा उस्ताद जेके आहिनि उन्हनि जो इहो मुतालबो आहे त असांखे 100% पघार वधायो वञे, असांखे इंश्योरेंस ॾिनो वञे ऐं असांजा जेके रिटायर थियल उस्ताद आहिनि उन्हनि खे जेको पेंशन आहे सालनि खां रही पई आहे उहा हिननि खे ॾिनी वञे। जीअं जेके रिटायर उस्ताद आहिनि पंहिंजे गुज़र सफ़र सही तरह करे सघनि। हीअ टीचर एसोसिएशन रिटायरमेंट वारा जेके उस्ताद आहिनि हीअ प्रेस क्लब मातरी अॻियां हिन जो एहतजाजी मुज़ाहिरो आहे ऐं हीअ एहतजाजी मुज़ाहिरो गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल हिकु खां निकितो आहे ऐं हिते प्रेस क्लब जे अॻियां हिते एहतजाजी मुज़ाहिरो करे ऐं कादर जलालानी मसूद अहमद भट्टी जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो। ग्रुप इंश्योरेंस रिटायर उस्तादनि जा मुतालबा हिन वक़्तु हर साल जदोजहद में आहियूं ऐं पंहिंजा हक़ बेनिवलेंट फंड ऐं ग्रुप इंश्योरेंस ऐं जेका सिहत कार्ड सन कोटा ऐं उनखां अलावा महांगाई जे हिसाब सां 100% पेंशन जे अंदरि इज़ाफ़ो, इहे असांजा जाइज़ मुतालबा आहिनि जेके सिंध गवर्नमेंट खां असां करियूं पिया। ऐं असां खां यानी हिन वक़्तु बलोचिस्तान गवर्नमेंट असांजे रिटायर्ड मुलाज़मनि खे पंहिंजा हक़ अदा करे पई, उन्हनि खे ग्रुप इंश्योरेंस बि मिले पियो ऐं उन्हनि खे जेको आहे सो सिहत कार्ड ऐं बेनिवलेंट फंड वग़ैरह सभु अदायगियूं उन्हनि खे ॾिनियूं पियूं वञनि। KPK जेको आहे उन्हनि बि कानून साज़ी करे उन्हनि जा हक़ मञिया आहिनि, पर सिंध गवर्नमेंट अञा ताईं असांजे हक़नि खे मञण लाइ तयारु न आहे। असां पंहिंजे हिन प्लेटफार्म तां इहो मुतालबो था करियूं सिंध जे वज़ीर आला सिंध जनाब मुराद अली शाह साहब खां ऐं सिंध जे फिनांस सेक्रेटरी ऐं उनखां अलावा ॿियनि सभिनी खे असां पंहिंजे जाइज़ मुतालबनि लाइ असां एहतजाजनि इहो अर्ज़ु था रखूं त महिरबानी करे असांजे सिंध जे रिटायर्ड मुलाज़मनि खे जेको आहे सो पंहिंजा हक़ अदा करियो। उन्हनि खे हिन उमिरि जे अंदरि रोडनि ते निकिरणु न ॾियो, बल्कि उहे तव्हांजा बि उस्ताद आहिनि, तव्हां बि उस्तादनि वटि पढ़िया आहियो, तव्हां उन्हनि उस्तादनि जो जेको हक़ छो नथा तस्लीम करियो। उन जे करे असांजा इहे जाइज़ हक़ आहिनि उहे असांखे ॾिना वञनि ऐं इंशाअल्लाह 9 जून ते असां ज़िले लेवल ते मुज़ाहिरा कंदासीं प्रेस क्लब जे अॻियां ऐं उनखां पोइ जल्दी लाहे अमल तयारु करे असां सिंध असेंबली जे अॻियां प्रेस क्लब कराची ते मुज़ाहिरा कंदासीं कानून साज़ी करे असांखे पंहिंजा जाइज़ हक़ ॾिना वञनि। जीअं त असां पंहिंजे मुतालबात जे लाइ अमली तरह सां जदोजहद शुरू कई आहे। 29 मई ते सिंध जे हर तहलके में एहतजाजी मुज़ाहिरा ऐं रैलियूं कढियूं वेंदियूं ऐं 9 जून ते हर ज़िले में सिंध जे हर ज़िले में एहतजाजी रैलियूं ऐं मुज़ाहिरा कया वेंदा त असांजा जाइज़ मुतालबा हल कया वञनि। ग्रुप इंश्योरेंस असांजे पैसनि मां ई कटौती कई वई आहे जेको असांखे नथा ॾिना वञनि। छाकाणि छा लाइ असां ॾोह कहिड़ो कयो आहे। महिरबानी करे हुकूमत खां इहो मुतालबो था करियूं त असांजा ही जाइज़ हक़ ग्रुप इंश्योरेंस असांखे ॾिनो वञे।